सिंध हाई कोर्ट में गुम थियल शहरी जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त शहरी खे पुलिस घरां वठी वई हुई। अदालत जो जाच आफ़ीसर खां पुछाणो कयो त शहरी खे घर खां छो खंयो वियो। जाच आफ़ीसर चयो त शहरी खे पुलिस नाहे खंयो, संदसि बाज़ियाबी लाइ कार्रवाई जारी आहे। अदालत पारां 9 अप्रैल ताईं शहरी खे बाज़ियाब करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट में गुम थियल शहरी जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त शहरी खे पुलिस घुराए वठी वई आहे। अदालत जो चवणु आहे त अदालत जो जाच आफ़ीसर खां पुछाणो कयो त शहरी खे घर खां छो खंयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे सिकंदर भुरो। जी सिकंदर, सिंध हाई कोर्ट में गुम थियल शहरी जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त ॿुधणी थी आहे, हिन बाबति दाख़िल कजो। जी सिकंदर, सिंध हाई कोर्ट में गुम थियल शहरी जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त ॿुधणी थी आहे, हिन बाबति दाख़िल कजो। आज जी अब्दुल कयूम आज जो है सिंध हाई कोर्ट की बरकुनी बेंच है। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो ते बदल फेडरल बी एरिया में गुम थियल शहरी जी बाज़ियाबी बाबत दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी। शहरी जा वारिस ऐं वकील अदालत में पेश थिया आहिनि। अदालत में वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो त पुलिस एहलकार शहरी खे घर मां पाण सां गॾु वठी विया आहिनि। दरख़्वास्त ॾींदड़ वकील चयो त सबूत तौर USB जेकी आहे त उहा असां वटि मौजूदु आहे, जेका USB दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत में बि पेश कई। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त पुलिस मोबाइल नंबर CCTV फुटेज वाज़े तौर ॾिसी सघिजे थो। अदालत जांच आफ़ीसर खां पुछाणो कयो त शहरी घर मां शहरी खे छो हिरासत में वरितो वियो आहे। पुलिस एहलकार खे पाण सां शहरी खे गॾु वठी विया आहिनि। शहरी जी बाज़ियाबी लाइ कहिड़ी कार्रवाई कई वई आहे, जंहिं ते जांच आफ़ीसर चयो त अञा ताईं जेको आहे त का बि अॻभराई न थी आहे ऐं न शहरी खे बाज़ियाब करायो वियो आहे। ऐं गाॾी जो नंबर जेको आहे त सुज़ुकी गाॾी ॿुधाई पई वञे, जेका हिन वक़्तु सखर में हली रही आहे। अदालत जांच आफ़ीसर जे रद्द अमल ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो। अदालत चयो त CCTV फुटेज में मोबाइल वाज़े तौर ते नज़र अची रही आहे ऐं अवां अदालत में कूड़ था ॻाल्हायो। तव्हांजे इन ग़लति बयानी सबबु आहे त तव्हांखे छो न मुअतल कयो वञे ऐं तव्हांखे छो न गिरफ़्तार कयो वञे। जस्टिस ख़ादिम हुसैन तुन्ने जहिड़ा रिमार्क्स ॾिना। जांच आफ़ीसर ग़लति बयानी ते अदालत खां माफ़ी वठी ॾी। अदालत चयो त असां तव्हांखे 9 अप्रैल ताईं आख़िरी मौक़ो ॾियूं था। जेकॾहिं गुम थियल शहरी हर सूरत में अदालत में पेश न कयो वियो त अव्हां ख़िलाफ़ कार्रवाई कबी। अदालत चयो त शहरी खे पेश न कयो वियो त तव्हां ख़िलाफ़ कार्रवाई सां गॾु DIG जांच खे बि अदालत में हैसियत में तलब कयो वेंदो। अदालत 9 अप्रैल ताईं गुम थियल शहरी खे बाज़ियाब करण जो हुकुम ॾींदे अॻभर रिपोर्ट बि तलब करे वरिती आहे। जी अब्दुल कयूम। ठीकु आहे सिकंदर भुट्टो, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।